الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إياك نعبد وإياك نستعين. صدق الله العلي العظيم. हर तरफ हैं तजल्लियां तेरी, बेहिजाबी हिजाब है तेरा। बख्श दे मेरे सब गुनाहों को, क्योंकि गफ्फार नाम है तेरा। उनते बुलंदियों क्यों खत्म, बलगल उला बिकमालिही। जय खोलिया सब गम अलम, कशफत दुजा बिजमालिही। सीरत सूरत में उतम, हसनत जमी ओ खिसालिही। आमाह महबूबे मनम, सल्लू अलैहि व आलिही। दरूद शरीफ। आवाज सनो कर बारी के यार तो रे बला एक तो बधान न थो चे अल्लाह काथों जी बला वठी आया। दरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, मामा जे अॻियां सूरतुल फातिहा में जेका आयत सूरतुल फातिहा जी दिल आहे, उन जी तिलावत जो शरफ हासिल कयो आहे। होश में आयो अलाए बेहोश वेठा आयो, तवज्जो करे वियो। हजरत अब्दुल्ला इब्ने अब्बास रजी अल्लाह अन्हुमा यो वो सहाबी आहे जंखे अदब जे करे मुझे सोहणे करीम जन उनके खास दुआ फरमाई। अदब जे करे रात जो हुजूर जन जे लाइ सजी रात वेही रहो। सर्दी जी रात हुई,
पानी जी चौरी खणी पंहिंजे पेट सां मथियों अंदर विझी मथों कपड़ो विझी मथों बाहूं ही वकोड़े उन चौरीअ खे पूरी सजी रात गरम करे रखियई त जीअं हुजूर सुबुह जो उथन वज़ू फरमाइन त उनखे पानी थधो न लगे। छोकरो उन वक्त में डंदन भी ठाए रखियई, टे भितर भी सुठा चूंडे रखियई, मता साईं जन के जरूरत पवे हुजूर जन असुर जे टाइम सहरी जे वक्त में उथिया। आखिरी हिस्सो हो रात जो अवां के खबर है बुखारी मुस्लिम जी हदीस है त आखिरी हिस्से रात में अल्लाह जी जात भी आसमाने दुनिया ते नुज़ूल फरमाईंदी है। आवाज थींदो हल मिन साइलिन आहे को घुरण वारो त मां झोली भरे छॾियांस। आवाज ईंदो पर तव्हां न ॿुधंदा, नबी ॿुधो हल मिन मुस्तगफिरिन आहे को माफ़ी वठण वारो त सब गुनाह माफ करे पाक बनाए छॾियांस। वॾा ऐलान थींदा आहिनि। यो वक्त हो हुजूर जन भी निंड खां बेदार थिया। नौजवान फटाफट हुजूर जे साम्हूं यो सामान आणे रखियो। हुजूर जन वुज़ू फरमायो, ताज़ो पानी महसूस थियो। फरमाऊं पुट हे पानी गरम कीअं रखी? इन छोकरे बुधायो साईं मां इनखे वेड़े रखियो। हुजूर जन हिन जूं अदाऊं ॾिसी, इन नौजवान जूं अदाऊं ॾिसी खुश थी फरमायो पुट जेका शइ तूं घुरे जहिड़ी दुआ चवे मां अॼु घुरां। वक्त भी सहरीअ जो आसमाने दुनिया ते रब जो भी नुज़ूल हो। हेडो सोहणो करीम भी मेहरबान थी करे चवण लगो पुट जेको चवे। नौजवान भी ज़हीन हो जैं अल्लाह जा रसूल मुखे दुआ घुराइण भी नहीं दिया। मां कीअं घुरायां छा घुरां मुखे खबर ना है। पैसा घुरां, जमीन घुरां, दुकान घुरां, सामान घुरां, जन्नत घुरां, जहन्नम खां बचाव जो सामान घुरां, छा घुरां? साईं मुखे घुरण भी नथो अचे। घुरो भी तव्हां पाण जेका भली शइ समझो मुंहिंजे लाइ। तो माण्हू घुरंदो आहे उनमें भी खता करे वेंदो। वबाल भी कदें घुरंदो आहे दुआ में पंहिंजे लाइ पाण वबाल भी घुरी वठंदो आहे। काफरन घुरियो न अमतिर अलैना हिजारतम मिनस समा। अल्लाह जेकॾहिं ही नबी बरहक आहे त असां ते आसमानन खां पत्थरन जी बारिश वसा। ॾिसो बेवकूफ़न जी दुआ कुरान में लिखियल आहे। चवणो छा हो जेकॾहिं ही नबी सचो आहे त
रब असां खे भी उन जो ताबेदार बना, उन सां गॾु जन्नतुल फिरदौस अता फरमा। पर छा पिया घुरन? पत्थरनि जो अज़ाब। चइबो माण्हुनि खे घुरण बि नथो अचे। त नौजवान अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल मूंखे घुरण बि नथो अचे। अदा ओ छोकरो उथो हितां, कढो हिननि खे ॿाहिरि। हला हला कढ 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 ॿाहिरि, रांदि कंदा वेठा, कढो हिननि खे ॿाहिरि। पोइते हलो, पोइते हलो बाबा, उथो हितां, उथो समूरे नंढड़ा, हलो होॾे वञी वियो पोएं पासे ॾांहुं, जेको सम्झ में अचे। तव्हां थोरा वॾड़ा वॾड़ा वेझा थी अचो, थोरो करीब थी अचो, करीब थी अचो, वेझा थी अचो। अल्लाह ताला अव्हां खे पंहिंजी रहमत ॾे करीब करे। वेझा थी अचो, समूरे करीब थी अचो। ओए पोयां पोयां थोड़ो वधी अचो बाबा, वधी अचो। कुरान शरीफ जे करे आया भी आयो त ॻाल्हि समझो। वधी अचो बाबा, वधी अचो, थोड़ो वेझी वेझा थी अचो। तव्हां भी थी अचो छोकरा, वधी अचो, तव्हां वॾा आहियो। त नौजवान अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल मूंखे घुरण भी नथो अचे। मुझे लाइ दुआ भी तव्हां फरमायो, जेका तव्हां खे पसंद हुजे। हुजूर जन हथड़ा मथे करे फरमायो, अल्लाहुम्मा अल्लिमुहुल किताब वल हिकमा। अल्लाह हिन नौजवान खे कुरान जो इल्म भी अता फरमा, हिकमत ऐं दानश्वरी अकलमंदी भी दे। रंग जी वियो। बुखारी शरीफ जी हदीस में आए, हजरत उमर साईं वडन वडन सहाबिन, बदरी सहाबिन सां गॾु अब्दुल्ला इब्ने अब्बास नंढड़े नौजवान खे विहारींदो हो ऐं कुरान शरीफ जूं ॻाल्हियूं ऐं मतलब इन खां पुछंदो हो त ही कुरान मां मोती कढी हजरत उमर खे समझाईंदो। इन जे करे इन खे अब्दुल्ला खे गवासुल कुरान चवंदा आहिनि। गवास जी माना है टोबो, समझो था? टोबो, टोबो समझो? टोबो छा के चइबो आहे? असांजे इन दरिया में, सिंधु दरिया में सिपूं कोन्हनि। जापान में, ॿियनि मुल्कनि में सिप थींदी आहे न, सिप, वो जीत आहे हिकिड़ो। सिप में अंदर जीत आहे, मथों बरसात वसंदी आहे, उन जीत खे पानी जो लॻंदो आहे त ज़ख़्मी थी पवंदो आहे। पोइ पंहिंजे ज़ख़्म ते कोड कंदो आहे। वो कोड कंदे 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 मोती बणजी वेंदो आहे। सिप बंद थी वेंदी आहे, हेठि हली वेंदी। पोइ टोबा वञी दरिया मां उहे सिपूं कढी, मोती कढी ईंदा आहिनि। जीअं टोबा दरिया मां मोती कढी अचनि, इएं अब्दुल्ला इब्ने अब्बास हिन कलामुल्लाह मंझा एड़ा अजीब गरीब मोती कढी ईंदो आहे जो सहाबा किराम जो अकल भी दंग रहिजी वेंदो। नबी जी दुआ लॻल आहे। ॻाल्हि समझो थोरी थोरी। इहो अब्दुल्ला इब्ने अब्बास तो फरमाए, 114 किताब लथा, वॾा वॾा। अल्लाह साईं 114 किताबन खे कन्वर्ट करे कुरान बनाए। सभनी किताबन जो इल्म हिन कलामुल्लाह में विझी मोकिलियो। छो त तौरात याद करण ॾुखी ही, इंजील याद करण ॾुखियो हो। उन्हनि जूं ॿोलियूं सुरियानियूं इब्रानी भी ॾुखियूं ॿोलियूं हूं।
कलामुल्लाह अरबी सलीस में रब नाज़िल फरमायो, एडे अजीब अंदाज जो किताब जो नंढड़ा बचड़ा भी हाफिज थियन त छोकरियों भी इन कुरान जो हाफिज। गाल समझो थोड़ी थोड़ी। 114 किताबन जो इल्म कन्वर्ट थी वियो। कन्वर्ट जी माना समझो था? तब्दील। उन जो मां मिसाल दियां। अन्न जी मौसम अचे थी। केड़े अन्न जी? न ॻाल्हाए जो मता मौलवी चंदो करे। बाबा चंदो न तो क्या ॻाल्हायो त सही। कणक जी मौसम अचे थी न। कणक जी टाली भरियल हुजे। आहे को अहिड़ो ॾाढो मुड़ुस जेको मथे ते खणी ॾेखारे? खणी वेंदो? मेतलो मतां खणी वञे मज़बूत आहे। टाली खणी न सघंदो। पर जॾहिं टाली या बाज़ार में कणक जी विकाम बि तॾहिं छा मिलंदो? ॻाल्हायो न। पैसा मिलंदा। पैसा तो छोकरो भी खीसे में विझंदो। अगे उहा कणक जी शक्ल में ही, हाणे उहा टाली पैसन जी शक्ल में तो जे खीसे में हली आई आहे या न? जीअं टाली पैसन में कन्वर्ट थी वई, ये 114 किताब हिन कलामुल्लाह में कन्वर्ट थी विया। हाणे न तौरात जी जरूरत आहे, न कुरान खां पोइ इंजील जी जरूरत आहे, न ज़बूर जी जरूरत आहे। 114 किताबन जी जरूरत न आहे। जो कुरान मिलियो त सब कुछ मिली वियो। गाल समझो थोड़ी। जो इन में सब कुछ पियो आहे। इन कुरान में सब कुछ पियो आहे। हाणे बुधो थोरो अॻिते अञा अॻिते थोरो तवजे सां वियो। मां धुके वारी तकरीर जो कायल न आहियां। पूरी तरतीब सां ॻाल्हि तव्हांखे वठी थो अचां उन मंज़िल ते। ये 30 सिपारा अल्लाह ताला वरी अलहम्द शरीफ में जमो करे छॾिया आहिनि। नंढड़ी सूरत अलहम्द। कुरान में फरमाए वलक़द आतैनाक सबअम मिनल मसानी वल कुरानल अज़ीम। ऐ नबी तोखे असां 7 आयतूं भी ॾिनियूं हिन जुदा। ऐं वॾो अज़ीम किताब कलामुल्लाह भी ॾिनो आहे। छो? कुरान शरीफ त कारी साहब याद कंदा, पर अलहम्दो शरीफ तव्हां सभिनी खे ईंदो हूंदो। आवाज़ नथो अचे? शुक्र आहे जो तव्हांखे अचे थो, न त रहमान मलिक ऐं एतजाज हसन खे न पियो अचे। कुल वला में भी भुली विया। अलहम्द शरीफ बिज अथो सॼे कुरान शरीफ जो। उन जो मिसाल ॾियां। गिदरे जो बिज ॾिठो अथव? एतिरो एतिरो हूंदो। केतिरो आहे? 9 जे अध जेतिरो बिजड़ो एतिरो थींदो आहे। 9 जे अध जेतिरो। पर इहो नंढड़े बिज में सॼी वल पई आहे। पोखियोस त वल निकिरंदी। इन वल में कई गिदरा पिया आहिनि। वरी गिदरनि जे पेट में कई लखे बिज पिया आहिनि। क़यामत ताईं जो सामान रब उन नंढड़े बिज में समाए छॾियो आहे।
ये 114 किताब कुरान में ऐं सजो कुरान अलहमद शरीफ में अलहमदो शरीफ एड़ो मिजाज जंहिंमें सजो कुरान पयल आहे। हदीस ॿुधो, तिबरानी शरीफ जी हदीस आहे, इज़ा कामल क़ियाम, जॾहिं क़यामत कायम थींदी, कर अल्लाहुल कुरान, अल्लाह खुद कुरान शरीफ जी तिलावत फरमाईंदा। अब अल्लाह खुद पढ़ंदो, अल्लाह नमाज पढ़दो न, तवाफ कंदो, ॻाल्हायो इबादत कंदो, वो इबादतूं कबूल कंदो, अल्लाह ये कमो ये मखलूक जा। पर कुरान जी तिलावत एड़ो अमल आहे जो सोहणे करीम के भी फरमाए, उतलु मा ऊहिया इलैक, ऐ नबी तू भी इन कुरान जी तिलावत कर। मां खुद अल्लाह अर्श ते भी इन कुरान जी तिलावत क्या थो, नतलू अलैक बिल हक, असां भी तिलावत कयूं था हक सां ही तुझे मथा। माना रब भी तिलावत करे थो, नबी भी तिलावत करे थो, ऐं क़यामत जे ॾींहुं भी अल्लाह तिलावत कंदो, सभिनी खे कुरान पढ़ी ॿुधाईंदो। ॿुधो ॿुधो ॿुधो, कुरान शरीफ जी तिलावत हलंदी त हुजूर जन फरमायो, फहफ़िज़हल मुमिन व अनसाहुल काफिर, अल्लाह जो कुरान जी तिलावत बुधी मोमिनन के कुरान बिज त पहलो हो न बाबा अलहमद शरीफ जो, वो फुटी पौंदो सीने में, पानी मिलंदो फुटी पौंदो सीने में। हुजूर फरमायो, मुंहिंजा उम्मती सारा अलहमदो शरीफ जंहिंजे दिल में पयल आहे, हाफिज थी जन्नत वेंदा। पूरी तरह गाल में समायो, दुखी तकरीर को न तो क्या, तमाम सौली। एतरे ताईं त अब्दुल्ला इब्न अब्बास फरमायो रज़ी अल्लाह अन्हुमा, अगते हैदरे करार अलीउल मुर्तजा शेरे खुदा, इल्म जो बाप, जो अली के भंगोड़ो को न थो सुञाणे, अली मुकामन जो मुजाविर न हो, अली मैदान जो मुजाहिद हो। अली जी यारी चो भंगिन भंगोड़न सा न हुई, चरसन सा शराबिन सा अली जी यारी न हुई। अली जी तोखे खुशबू कुरान वारन मां अचे, कुरान वारा अली वारा थी, अली साईं कुरान वारन जो थी। अली जी यारी त हिते आहे, इन कुरान के ॾिसो, अली साईं तो फरमाए, ॿुधो 114 किताब कुरान में, सजो कुरान अलहमदे में, अगते अली तो चवे सजो अलहमदो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। दुखो तो न कोन तो वणे, सही तो ॿुधाए कीअं, ॿुधो ॿुधो, इय्याक नअबुदु जी माना तुंहिंजी ई इबादत कंदासीं, ॿिए जी इबादत हक़ रब जो आहे।
चे तो तुझी इबादत कंदा से तो खाई मदद घुरंदा गाल समझो था ना यो माना है ना हाने सजो अलहमदो ॾिसो त इन ॿिनि लफ़्ज़नि में आहे या न आहे मथो ॾिसो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन या अल्लाह जी सिफत आहे अल्हम्दुलिल्लाह माना अल्लाह तो जी तारीफ आ तू जहानन जो पालनहार आ रब तू रहमान आ तू रहीम आ क़यामत जे ॾींहं जो मालिक आ मालिक यौमिद्दीन एतिरे ताईं तव्हां रब जी तारीफ कई ऐं रब जी तारीफ करण जो इबादत जो वॾो मामलो आ वॾे में वॾी इबादत रब जी तारीफ रब जी ॾिसो मथो हिसो इया का नाबुदो में अची वियो न इबादत तव्हां कई न अलहमद जो मथो हिसो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन यो पढ़ी वियो यो इया का नाबुदो में पहला त तुझी ई इबादत कंदा से तू उन जी तारीफ कई त रब जी इबादत कई रब जी इबादत त माना इया का नाबुद में अलहमद जो मथो हिसो पइजी वियो हेठो हिसो छाए इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन ये चाहे दुआ तू दुआ घुरी तरफ मुखे सिधो रस्तो दस इनाम वारो रस्तो अता फरमा गज़ब कैलन जो रस्तो न भुलरन जो रस्तो न इहो तू रब का मदद घुरी इहा पोयो हिस्सो इया का नस्तईन में पयला त इया का नाबुदु हाणे समझो सजे अलहमदे जो खुलासो ऐं दिल इया का नाबुदु व इया का नस्तईन छो त अलहमदे जो मथो हिस्सो इया का नाबुदु में पोयो हिस्सो इया का नस्तईन में समाइजी वियो त ॿ लफ़्ज़ इहे सॼे क़ुरान जो दिल बणिजी विया ॻाल्हि सम्झो अञा थोरो अॻिते हलो हज़रत अली साईं तो फरमाए हैदर करार तो फरमाए रब मुंहिंजे सीने खे खोलियो आहे इल्म क़ुरान जे लाइ अली तो चवे हैदर करार शेर खुदा तो फरमाए सब चो रज़ी अल्लाह अनु फरमाए तो पयो मुंहिंजो सीनो रब क़ुरान लाइ खोलियो आहे मां बिस्मिल्लाह जी बे ते लिखण वेहां एतरा किताब लिखी सघां थो एतरा किताब छड़ो बे ते जो 70 उठ भी उन जो बार खणी न सघंदा मां अलीअ खे अल्लाह क़ुरान जो इल्म एतिरो ॾिनो हाणे ॿुधो छा थो चवे सभु किताब क़ुरान में सॼो क़ुरान अलहमदे में सॼो अलहमदो इया का नाबुदु व इया का नस्तईन में इया का नाबुदु व इया का नस्तईन वरी बिस्मिल्लाह जी बे में पयल आहे बिस्मिल्लाह जी बे हिकड़ी बे में सॼो दीन समायल आहे तव्हां चवंदो इहो कीअं सवलो आहे कुरान शरीफ में भी आहे हदीस में भी आहे कुरान में भी आहे वायदे अलस्त बुधो हुंदो तव्हां वायदे अलस्त जो वायदो आदम खां वठी क़यामत ताईं आदम खां वठी क़यामत ताईं सब रूह तू जो रूह मुझो रूह कलंदर जो रूह भिटाई जो रूह वलियन जा रूह नबियन जा रूह
सोने मोहम्मद मुस्तफा जो रूह सारी इंसानियत जा रूह अल्लाह कुरान में फरमायो असां हिकड़ी जाइ ते गड करे उन्हन का पूछा कैसे अलस्तु बिरब्बिकुम। अब कुरान में लिखेला अलस्तु तवज्जो करे वे तो गाल समझ में इंदी बाकी उठवे जेका है ना तवाजी इन सा गाल समझ में नहीं थी। अलस्तु बिरब्बिकुम पूछा कई रूहन खान रब तो पूछे सभनी जे रूहन खान छा मां तवां जो रब ना आहियां छा मां तवां जो रब ना आहियां। हाणे से रूह अञा नवा नवा पैदा थियल आहिनि उन्हनि खे ख़बर ई न आहे त ॻाल्हायूं कीअं जवाब कीअं ॾियूं। तूं मां ॾे पियो त कंहिं मां तो ॾे पियो त कयां त छा जवाब ॾियूं। वली हिक ॿिए ॾे पिया ॾिसनि त छा जवाब ॾियूं। नबी भी हिक ॿिए ॾे पिया ॾिसनि त छा जवाब ॾियूं। हुजूर फरमायो पो इस्तो मुअल्लिमा मां उस्ताद आया माखे रब उस्ताद बनायो आ अव्वलीन आखरीन जो सारी इंसानियत जो उस्ताद मां मोहम्मद आया। कहे जवाब न दिनो पहरियों जवाब मां मोहम्मद जे रूह दिनो भला। अब भला जी मन आहे हा अल्लाह से भी पूछे तो मां तव्हांजो रब न आहियां तो हुजूर जे रूह चयो भला। छा चयो जोर सां भला। भला जे मुंड में छा आहे वो समय न आयो ऐं बिस्मिल्लाह जे मुंड में बे न भला। भला मना हा। हुजूर फरमायो मुंहिंजो आवाज ॿुधी नबियन जे रूह भी चयो भला। नबियन जो आवाज ॿुधी वलियन जे रूहन भी चयो भला। वलियन जो आवाज ॿुधी मोमिनन जे रूहन भी चयो भला। मोमिनन जो आवाज ॿुधी करे काफरन जे रूहन भी चयो कालू भला। कालू मना चयो छा चयूं जोर सां भला। भला माना इन में सॼो दीन अची वियो। रब से पे पूछे माखे रब करे मञो था त सभनी जे रूहन जवाब दिनो हा भला। भला हा साईं तोखे इन में सॼो दीन कीअं मिसाल समझाया। हमरा कई शादी ज़ाल खे वठी आयो घर ॾे ईद वेझो थी खाधो पीतो भी खुटी वियो। ज़ाल चयुसि त लिस्ट लिख खण पनो पाइन कपड़ा भी वठी अचना थी बार भी थियण वारो थी उन जे लाइ खट भी ॿी ठाराए हिकड़ी खटा घर में बिस्तरा भी अञा वधा छो सियारो भी अचई थो मथों वरी सवड़ियूं भी वठी आ लिख गे भी खत्म थी वियो थी 400 रुपए घुमी मथे चढ़ी वियो आ इहो भी वठी आ। अची लिस्ट लिखराए सैंडल भी वतियूं आ रओ भी मुंहिंजे लाइ वतियूं आ नंढड़े ॿार जे वेम जो ख़र्चो भी जमो कयो थी आहे तूं घुमंदो छड़ो त हे वरी चूतियो पियो छा चवे मां त तोखे कबूल कयो हो एडो झंझट काॾों खणी आई तूं माखो त एतिरो मौलवी साहब पुछो त फिलाणी धीअ फिलाणे जी तोखे कबूल आ मां चयो हा माखे मां त तोखे कबूल कयो तुंहिंजा कपड़ा तुझा बिस्तरा तुझी जाइ तुझो खाधो पीतो तुझा बार बच्चा उन्हनि जी सार संभार मां त कबूल ही न कई त इहो चवण न चंद्रे जो ठहे थो ॻाल्हायो नथा
उनके चवंदा चूतिया तू हिन ज़ाल खे हा करे क़बूल कयो त हिन जो सॼो कम भी इन हा में अची वियो। इन हा में उहो ई मसलो थवे न हिते भी। इन भला जॾहिं तूं चयो त हा अल्लाह त इन हा में अची वियो त शादी भी रब तो खां पुछी कंदुसि त कहिड़ी हलाल कहिड़ी हराम। अल्लाह गमी भी तो खां पुछी कंदुसि त टीजो कयां ॿारहो कयां या न कयां। अल्लाह मञे आए त सॼो सॼी ज़िंदगी तोखे पुछणो पवंदो त रब तुंहिंजा आर्डर मञींदुसि। नफ्स जी ॻाल्हि, ज़ाल जी ॻाल्हि, वॾेरे जी ॻाल्हि, खान जी ॻाल्हि, बिरादरीअ जी ॻाल्हि, रब तुंहिंजे हुक्म सां टक्कर खाईंदी त मां उन्हनि खे पोइते करे तोसां वाइदो कयो हुम त तुंहिंजी ॻाल्हि मथे खणंदुसि। अब सॼो दीन अची वियो न इन हा में त टक्कर थींदो। टक्कर न थिए त ॿिए जी भी ॿुधबी, पर अल्लाह जे हुक्म सां टक्कर थियो त हर जो मसलो हेॾो, दुकान जो मसलो हेॾो, नमाज जो मसलो, रब जे हुक्म सां टक्कर थियो त मां सभु छॾे तो जे दरवाजे खे संभालींदुसि। हेॾो निंड पई सॾींदी, हेॾो अल्लाह अकबर जो आवाज़ ईंदो। मां निंड खे पंहिंजे नफ्स खे पोइते करे तुंहिंजी ॻाल्हि मथे खणंदुसि। सॼो दीन इन बला में पयो हो। उन बला वारे वाइदे बे खे बिस्मिल्लाह सां याद करायई त पूरो दीन इन बे में पइजी वियो। इयाक नाबुदु व इयाक नस्तईन, सारो जो सारो रब तो खां पुछंदुसि, तुंहिंजे हुक्मनि मुताबिक़ हलंदुसि। इहो आहे इबादत जो मक़सद। ॿुधो ॿुधो ॿुधो, इबादत छा खे चइबो आहे? ॿुधो, अल्लाह जा हुक्म मञे रब खे राज़ी करण। ये गाल समझो, मुझे ये तकल तोरियल लफ्ज़ हैं। गौर सां ॿुधजो इन लफ्ज़नि खे। इबादत जी माना, इबादत जी डेफिनेशन तो कयां। इबादत चइबो आहे रब जा सभु हुक्म मञी रब खे राज़ी करण ऐं रब बाने ते जेके हालात मोकिले उन ते बाने जो खुद राज़ी रहण। न समझो, अल्लाह जा हुक्म मञे कंहिंखे राज़ी कंदो? जोर सां। नफ्स खे राज़ी न कबो, अल्लाह खे राज़ी कबो। ज़ाल खे, ॿार खे, वॾेरे खे, खान खे, ज़मीन खे, पैसे खे, माल खे, सभ खे छॾे कंहिंखे राज़ी कबो? अल्लाह खे राज़ी करण, उन जा हुक्म मञी ऐं अल्लाह जेके हालात मोकिले, कॾहिं ॾुख मोकिलींदो, कॾहिं सुख मोकिलींदो, कॾहिं सेहत मोकिलींदो, कॾहिं बीमारी मोकिलींदो, उन ते वरी बाने जो रब खां राज़ी रहण। अल्लाह के हुक्म मञे राज़ी कर ऐं उहे जेको हालात मोकिले उन ते तूं खुद राज़ी रहो। इन जो नालो आहे इबादत। इन इबादत जे करे हुजूर फरमायो, मां सभ खां वधीक रब जे हुक्म खे मञण वारो आहियां। इन करे सभ खां वधीक इबादत जे करे मूंखे ॿियनि खे फर्श ते कुर्ब, मूंखे अर्श ते मिलियो। तव्हां ॾिसो क़ुरान शरीफ़ में इयाक सुबहान तकबीर मेराज मुस्तफा
ताजदार खत्म नबूवत बुधो मेराज जा ब हिस्सा एकड़ो ज़मीनी सैर बियो आसमानन ते मथे कुर्ब गाल समझो था ज़मीनी सैर जो हुक्म सूरत बनी इसराइल में सुबहानल्लज़ी असरा बे ॾिसो इबादत जी गाल अची वई ना आई इबादत जी गाल माना यो सैर इबादत जो आ सुबहानल्लज़ी असरा बे अब्दिही पाका उआ ज़ात जे सैर करायो पंहिंजे बाने वरी अॻिते आसमानन ते मथे हलंदो वियो तांजो जिब्रील भी हेठ रहिजी वियो अञा साईं मथे पिया वञनि नूरी नारी सब हेठ खाकीअ खे इहो शरफ मिलियो जो सब खां छाजे करे जो खाक हेठ आ जेतिरो हेठ थींदे एतिरो तोखे मथे खणंदो बाहि अॻ में ई मथे शोला थी हणे नूर मथे पियो उॾरे उन्हनि खे मथे न कयईं छो त इबादत जो मादो खाक में हो मिट्टीअ में हुयो इन करे छो त इबादत चइबो आहे झुकण खे मिट्टी हेठ हुई सब पार पई झले दुख सुख सारा इन जे मथां त रब फरमायो इन खाकीअ खे इबादत जे करे मथे खयम नूरी नारी सब हेठ नबी सोहणो मथे अञा मथे फदना फतदल्ला पोहू हेठ आयो अञा हेठ आयो केर मानो जिब्रील जी गाल कंदा आहिनि पर हजरत अनस जी रिवायत मुस्लिम शरीफ सही में मौजूद आहे फदनल जब्बार जब्बार अल्लाह जो नालो आहे यानी अल्लाह हेठ आयो अञा हेठ आयो कीअं आयो चए तो इहो तुंहिंजे दिमाग़ खां मथे आहे कीअं सम्झी न सघिबी अल्लाह जी असांजो दिमाग़ नंढड़ो आहे अल्लाह उन में मापी वञे सभिनी शयुनि सां त पोइ दिमाग़ उन जे मथां हावी थी वेंदो अल्लाह अंदर मग़लूब थी वेंदो अल्लाह साईं लिखियो आहे कतब अल्लाह फरमायो मां लिखी छॾियो आहे त मां ई ग़ालिब रहंदुसि ऐं मुंहिंजा रसूल ग़ालिब रहंदा माते कोई भी गलबो नथो करे सके इन जे करे रब जे मथा दिमाग गालिब नथो थी सके असांजे समझ खां मथे पर असां कुरान खे मञियो आहे हेठ आयो अञा हेठ आयो केतिरो हेठ आयो कान का बकौसैनी औ अदना बिन कमानन खां भी वधीक ब कमान मिलायो ये भी घटे इन खां भी वधीक सोहणे सां कुर्ब मिलियो वो छा थियो चए थो फअौहा इला अब्दिही हेठ भी अब्द आयो न वरी मथे थो अचे फअौहा इला अब्दिही मा औहा फरमाओ हेठ भी अब्द मथे भी अब्द जो जिक्र छो थो करे जो इहो अब्दियत में कमाल रखला जेतरो तू रब जा हुक्म मञींदे एतरो मथे खणी वेंदो गाल समझो थोड़ी तवज्जो कुर्ब जा ब किस्म जटन गलत समझो खीर में पानी विझो हाने जुदा किए कयूं होश में ना आयो अगे मेहूं ॾींदियूं खीर हाने माण्हू ॾियनि था खीर घणो हिसो माण्हू ॾे थो पियो थोरो हिसो मेह थी ॾे
गाल समझो था अलाए कोन था हाणे यो खीर में पानी तो मिली वियो चइजे अब पानी जुदा कर खीर जुदा कर करे वेंदो हदीस में सजा भी न कही है हदीस में आयो तो जेको खीर में पानी तो मिलाए इन जी सजा इहा है रबो न खीर ऐं पानी के गॾु घुराए अॻो रखंदुस चवंदुस तो पानी जुदा कर खीर जुदा कर वो जुदा करे न सघंदो हेॾो फरिश्तो बीठो हूंदो ठा मोचड़ो कुत्ता जुदा कर वो हज़ारनि सालनि ताईं ये मोचड़ा खाईंदो रहंदो खीर में पानी मिली वियो अंदर गिरियो पानी पानी खीर में खीर पानी में नबी साईं के एड़ो कुर्ब त न मिलियो जो नबी अलाह थी वियो ऐं अलाह नबी थी वियो माण्हुनि इहो समझो माण्हुनि इहो जो अर्श पर था जलवा कर वो उतर पड़ा है मुस्तफा होकर ते तो जेको अर्श ते वेठो वो ही खुद खुदा थी लही पयो मुस्तफा थी लही पे वो अर्श वारो खुद खुदा इहो ही हे ॾिसो अंधो हालांकि हे ॾिसो इहो कुर्ब न आहे जो अल्लाह नबी थी वियो नबी अल्लाह थी वियो न खीर पानी थी वियो पानी खीर थी वियो ईअं न आहे हे ॾिसो हेॾे तवजो कयो ही मुंहिंजे हथ में छा आहे मां हे रखियो हिते हे मिसाल तो ॾियां करीब करण जे लाइ अल्लाह अञा मथे आहे हे तव्हांजे ज़हन खे थोरो वेझो कयां अल्लाह जी ज़ात अञा सुभान आहे हे ॾिसो हे मुंहिंजे हथ में क़ुरान मां रखियो हिन संदलीअ जे मथां इहो क़ुरान हिन संदलीअ में घेरी वियो छा पर हिन खां परे पियो आहे छा हिन सां लॻो पियो संदलीअ सां इहा ॻाल्हि रब साईं अबदियत में ॾसे पियो त मता माण्हू भुली वञनि इन करे फरमाए फअौहा इला अब्दिही मा औहा हे कुर्ब पानी ऐं खीर वारो न आहे हे ईअं आहे जे क़ुरान संदलीअ सां करीब थी वियो ईअं मुंहिंजे नूर सां नबी करीब थी वियो पर अब्द अब्द रहियो अल्लाह माबूद माबूद रहियो हे साजिद रहियो हो मसजूद रहियो हे वठण वारो रहियो हो ॾियण वारो रहियो हे उन जो रसूल ऐं पानो रहियो हो उन खे मोकिलण वारो खुद खुदा रहियो ईअं न थियो जो खुदा रसूल थे रसूल खुदा अबदियत में कुरान वाज़े करे छॾियो त बानप ख़त्म कोन थी फअौहा इला अब्दिही मा औहा यह हकीकत समझाए पो सूखड़ी केड़ी ॾिनई तवज्जो आहे अलाए न सूखड़ी छा ॾिनई त मथों सोन जी पेटी भरे ॾिनई त खई वञ ट्रकी आहे बानप जी सूखड़ी ॾिनई घणियूं निमाज़ूं इतां तव्हां सम्झो त अल्लाह जी मनशा छा हुई त नबी जी उम्मत दुनिया जो कोई धंधो न करे 50 निमाज़ूं दबदबा कंदी पढ़ंदी रहे रिस्क रोज़ी काफरन के चवंदुसि उहे कमाईंदा पाणे तव्हांखे पहुचाईंदा गाॾियूं उहे ठाहींदा मोबाइलियूं उहे ठाहींदा सामान उहे बनाईंदा तव्हां पंहिंजी निमाज़ में लॻा रहो 50 निमाज़ूं थियो ॾे त इन जो मतिलब त इहो हो त हे कमाइण न छड़ी मुंहिंजी न समझो न त अल्लाह साईं जी मनशा त इहा हुई 50 निमाज़नि जी माना छा 50 निमाज़ माना हे न मेहूं चारे न बकरनि ॾे पोइ थो वञे न दुनिया जो धंधो करे 50 निमाज़ूं पढ़दो रहे दबदबा लाए बस मां पाणे रिस्क ॾींदो मां साईं अहिड़ो इशारो बि कयो अथसि क़ुरान शरीफ़ में वअमुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा ला नसअलुका रिज़्का नहनु नरज़ुकुका वल आक़िबतु लित्तक़वा ऐ सोना तू भी नमाज पढ़ पांजे बार बच्चन के भी चो त नमाज पढ़न सब नमाज पढ़ो असा तवा खां ला नसअलुका रिज़्का
असां तव्हां खां रिस्क न घुरियो आ त रिस्क कमायो नहनु नरजुकुका रब तो कुरान में चवे रिस्क असां पाणे ॾींदासीं निमाज़ीअ खे पाणे रिस्क ॾींदासीं ऐं चङी पिछाड़ी इन्हनि परहेज़गारनि जी मां लिखी छॾी आहे अल्लाह जो मक़सद इहो हो त 50 निमाज़ूं पढ़नि निमाज़ी निमाज़ पिया पढ़नि ॿियो कुझु न करनि बस मां सभु कुझु ॾींदुमि तुंहिंजी उम्मत खे पर हुजूर जन लही आया हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो साईं कुझु धंधो तूं जेॾो बि चवंदे हे दुकान न छॾींदो हे ज़मीन न छॾींदो हे बकरियूं मेहूं कोन छॾींदो चए पोइ चइसि कुझु माफ़ी वठी अचनि कुझु उहो धंधो बि करनि छॾींदई उअं ई कोन तूं जेॾो चवंदे छड़ियूं निमाज़ां कोन पढ़ंदे हुज़ूर फरमायो मां 9 चक्कर ॾिना घणा 9 चक्कर मथे ॾिना 5 माफ़ थींदियूं वयूं आख़िरी दफ़ो भी मूसा अलैहिस्सलाम पियो चवे त अञा वञ अञा हिकिड़ो चंड्रो पियो चवे हिकिड़ो चक्कर ॾे हा त जान ई छुटी पवे हिन खे कहिड़ी ख़बर निमाज़ जे मज़े जी अॼु हिन चूत खे कहिड़ी ख़बर जेके निमाज़ी माण्हू आहिनि न उहे चवंदा आहिनि मानी न मिले त न मिले पर मुंहिंजी निमाज़ कज़ा न थी आदत पइजी वञे न असां ॼाणियूं था चवंदो छा पई थी पर निमाज़ न छॾींदुसि मरंदो पियो बि घड़ी घड़ी उथी चवंदो अल्लाहु अकबर निमाज़ पढ़ी माना अहिड़ो त मज़ो आहे न हुज़ूर फरमाओ कुर्रतु ऐनी फी सलात माफ़ थी वयूं पर हुज़ूर सां कुरान में वाइदो कयईं अल हसनतु बि अशरति अमसालिहा ऐ नबी तो जी उम्मत जी हिकड़ी नेकी 10 जे बराबर 5 निमाज़ूं पढ़न दुनिया जा धंधा भी कन बस मां अल्लाह जो बिल अदा थी वयो मरंदा वेंदा तौहीद निमाज़ हुंदन त जन्नत जो सर्टिफिकेट ॾेई अचे समझो था लाइको वो केड़ा पढ़ंदो निमाज़ यो मकसद जिंदगी है पर बाना 2 किस्मन जा आहिनि तकरीर हलाया बंद क्या अब बाना पे माखे वञो न हैदराबाद बाना 2 किस्मन जा आहिनि हिकिड़ो बानो आहे अबीद ॿियो इबाद अरबीअ में अबीद चइबो आहे उन बाने खे जेको कहर जो बानो हुजे बुख न लगी थवे छा उदेगा ठरदियूं पयूं हलो से बुधो भला थोड़ो बुधो एक अबीद आहे ॿियो इबाद आहे अबीद जी माना कहर जो बानो अबीद जी माना कहर जो बानो वो की जॾहिं डॉक्टर चवन साहबा इलाज कोने कैंसर वधी विया घर खणी वञो पो इहो चवंदो अदा को मौलवी त ॾिसो को हाफ़िज़ को कारी दम दरूद त करायो हाणे अल्लाह खे याद तो करे जॾहिं अल्लाह पकड़ियुसि इहो अल्लाह जे कहर जो बानो आहे ऐं इहो फिरौन हो यकी चए पियो अना रब्बुकुम आला मां सभा खां ॾाढो मथे आहे पर जॾहिं ॿुधो त चए पियो आमनतु बिमा आमनत बिही बनु इसराईल मां उन रब खे ते ईमान आंदो जंहिंते मूसा जी क़ौम बनी इसराईल जो ईमान आहे मां उन रब खे मञा थो कॾहिं पियो चवे जॾहिं ॿुधे पियो त जिब्रील अलैहिस्सलाम गप जो रोड़ो खणी वात में ठोंसियुसि आल आन वक़द असैतु मिन क़ब्ल कमीना हाणे तो कलमो भरे इन का अग में यकी रब ते सदाए तो पाण पयो अब गाल समझो था लाइन एकड़ा थवे
कहर जा बाना मोचड़ो लॻेसि न पोइ अलाह याद। असांजे हिकिड़े वेझे करीबी रिश्तेदार नौजवान यकी चवंदासीं निमाज़ निमाज़ निमाज़। हिकिड़े ॾींहुं थाणे वारनि ॿधुसि अलाए कहिड़ो केस हणी कूड़ो सचो। हाणे माॾे फोन से मां हाणे तहजुद बि पढ़ां था। अब अलाह के पढ़ाइण ते अचे त हिन मिंट में पढ़ाए सघे थो। ॿ मोचड़ा लॻेनि न मस्जिद जो दरवाज़ो छॾींदो ई न। पर रब साईं ॾिसण चाहे थो त अबीद कहिड़ा आहिनि, इबाद कहिड़ा आहिनि। समझो था न, इबादत जी माना है दुख में सुख में हर हाल में बीमारी में सेहत में रब जी पानप नथो छॾे। या मकसद जिंदगी आहे। मकसद जिंदगी है ताअत हक न कि फिक्रे जहां में पढ़ना है। इन जे करे दोस्तों वडे में वडो अमल वडे में वडी नेकी इबादत आहे। इबादत हर वक्त जुदा जुदा थींदी आहे। नमाज जो वक्त आयो त नमाज जी इबादत, पर दुकान जो वक्त आयो त तू पुछो मौली साहब हे व्यापार क्या थो पयो, यो शरीयत में जायज़ आ ना जायज़ आ? तोखे बुधाई त यो नाजायज़ आ, तू वो छड़े करे वरी जायज़ तरीको इस्तेमाल शुरू कयो त तू दुकान ते भी इबादत करें तो अल्लाह जो हुकुम बुधी। एकड़ी मस्जिद में इबादत आहे, एकड़ी दुकान ते इबादत आ। इबादत जो मुख्तलिफ शक्लों। गाल समझो था? शादी जो मौको आयो तो मौली साहब ने पूछो साईं फिलानी छोकरी मुझी डालिया जो खीर भी पीतो आहे, अलाए रजाई भेण चवन था इन सा शादी कया न कया। मोहेनो जवाब आयो त न, या हरामा तो जे लाए। इन बी सा शादी कई, उन सा न कई त इन भी इबादत कई। छो? रब जो हुकुम बुधी करे जेका जायज न हस उन के छड़े जायज जो पासो खयई त इन इबादत कई। ये मौत जे वक्त में इन पूछो साईं टी जो कया? मौली साहब जो यो टी जो त वाह ये हिंदुन जी रस्म आ। जे साईं जुमाणो या त मौलविन जी रस्म आ, नबीअ जी रस्म। मौलवी जी चेठ उहे न कंदा आयो, पो वो तवां के एड़ा एड़ा टोणा हणदो त जिए भेणा 7 ॾींहं त कम अज कम नवा नवा खाधा पिया खायूं। सतावड़ो कजई पुट जुमाणो बाबा रूह ईंदा थी। 40 ॾींहं मिठी मानी खाईंदो केर? गालायो न था। असां पांजे पेट ते कटे तवां के सच बुधायूं था त चओ था वाह भी हिन न बुधो। अड़े तोखे त नुकसान खां बचायूं था, असां पाण के नुकसान ॾेई भी तोखे हक़ बुधायूं था। ये त असां जो मानियूं न। असां जे पासे ॾे को वॾो माण्हू मरी वेंदो, उन जे सोन जी तंद कछे जनाज़े पढ़ाइण वारे मौलवीअ खे ॾींदा। असां जो भाई असां न वठंदासीं। सोरियाणीअ जो जनाज़ो आयो, वॾेरो हुयो। असां जे मदरसे दे सब सामान ये खा। मां जो खण बाबा पहिरियों ॿार हिन जा नंढड़ा आहिनि, चा नंढड़ा अथसि। मां चयो यतीमनि जो माल हराम आहे, असां न खणंदासीं। खणी वञ पंहिंजो माल। हींअर पहिरियां मौलवी नज़रो था असांखे, हेॾो माल खणिया, सोन जी तंद बि अथी मौलवी। मां चयो ये जहन्नम जी तंद आहे, इस्लाम में कोने। इन सा अल्हम्दुलिल्लाह वो समझदार हो, अञा वधीक जमात में दाखिल थियो। हकीकत समझाई जॾे हक बुधायो त मौत जी इबादत जुदा है, उते भी शरीयत पुछो। शादी जी इबादत जुदा है, उते भी शरीयत पुछो। दुकान जी इबादत जुदा है, उते भी शरीयत पुछो। फैसले जी इबादत फैसलो करें तो वेठो। शाहिदी जी इबादत, शाहिदी सच जी ॾियण भी इबादत आ।
वो पुछो कसम इबादत आ, कलंदर जी कसम, भिटाईअ जी कसम, पुट जी कसम, शिरका मन हलफ लिगैरिल्लाहि फक़द अशरक। त पुछी करे कम कयो, इंशाअल्लाह जेको मक़सद जिंदगी आहे बाने जे अचण जो, वो इहा इबादत आहे। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा, छाजे लाइ ठाहियो? मां सवले नमूने समझाईंदो आहियां। हेॾे ॾिसो, हे मोबाइल छो ठाही वई आहे? इनजो छा मक़सद आहे? कीअं सम्झूं था सुठी आहे या ख़राब आहे? हे लाउड स्पीकर सुठो आहे या ख़राब आहे? में भली आहे या ख़राब आहे? घड़ी सुठी आहे या ख़राब आहे? तूं सुठो आहे या ख़राब आहे कीअं सम्झूं? सवलो सवलो उसूल तो ॿुधायां, सवलो उसूल। जेका शइ जंहिं कम लाइ ठाही वई आहे उहो कम पूरो करे थी त चवंदासीं सही आहे। जेकॾहिं उहो पंहिंजो कम पूरो, मोबाइल ठाही वई आहे कॉन्टेक्ट जे लाइ, ॿिए सां ॻाल्हाइण जे लाइ, जेकॾहिं हे सही कॉन्टेक्ट करे थी त चवंदासीं मोबाइल ख़राब सही आहे। घड़ी छाजे लाइ ठाही वई आहे? ॻाल्हायो न, टाइम सही ॾे थी त चवंदासीं, पर जेकॾहिं टाइम सही न ॾे, सोन जी हुजे, चवंदासीं कंगण आहे बाक़ी घड़ी त न आहे मौलवी साहब। छो जंहिं कम लाइ ठाही वई आहे उहो कम पूरो करे थी त चवंदासीं सही आहे। में छो दायर बीहा, छेड़ो वॾो लाइ ॻाल्हायो नथा। खीर जे लाइ, खीर ते उनजी रक़मूं ठहंदियूं आहिनि। जेॾो खीर घणो तेॾी रक़म घणी, तेॾी क़ीमती, तेॾी प्यारी मालिकनि खे। पोइ तोखे छाजे लाइ ठाहियो अथसि? ॻाल्हायो कोन था। तूं इबादत हिकिड़े ॾींहं बि न करे मालिक खे वणंदे त जंहिं कम लाइ ठाहियमि उहो कम ई नथो करे। सुठो ऐं ख़राब सम्झी वियो न? जंहिं कम लाइ जंहिंखे ठाहियो वियो आहे उहो कम करे थी शइ त चवंदासीं सुठी आहे। तोखे जंहिं कम लाइ ठाहियो वियो आहे जेकॾहिं तूं उहो कम पूरो थो करें त चवंदो भली मेरा कपिड़ा अथसि, सादो माण्हू आहे, निमाज़ पढ़े थो, अल्लाह जा हुकुम ॿुधे थो, सभु उन जे हुकुमनि ते अमल करण जी कोशिश करे थो, त अल्लाह खे इहो प्यारो आहे भल ॾॿी में हुजे पर खीर घणो ॾे थी त मालिक खे। ॻाल्हि सम्झो था? अरे कुंडी हुजे, ड्रिघो पांच, वॾी वॾो पुछ सनड़ो, हाज़े सुहिणी माणकीदार अखियूं अछूं बरंदी थी अचे, पर खीर जो सिपो ई नथा त चवंदा मौलवी कासाईअ जी फंडर आहे, वञी कुहाएसि। अब आहे या न आहे? तो तूं कासाईअ जी फंडर थींदे या कम वारो माण्हू? कहिड़ा कहिड़ा निमाज़ पढ़ंदव? त हिन महीने मेराज जे महीने जो सुखड़ी आहे त वाइदो वठो त असां अल्लाह जे हुकमनि खे मञण वारा थींदासीं। इन करे नबी साईं खे बि मेराज ते अब्द चई करे दुनिया खे पैगाम ॾिनई त जेॾो वॾो अब्द बणियो एतिरो वॾो उरूज ऐं बुलंदी ॾिनीमांसि। तव्हां बि मुंहिंजा बाना जेतिरा वधीक बणबो तेतिरो तव्हांजी इज़त मां अल्लाह वटि वधंदी वेंदी। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। रब्बि इग़फिर वरहम अंत खैरुर राहिमीन वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा बिरहमतिका या अरहमर राहिमीन।